आमतौर ते इहो सभु कंहिं ॾिठो हूंदो त उन्हनि जे दुन में कपह वांगुरु गंद कचिरो गॾु थी वेंदो आहे, पर छा कंहिं कॾहिं इहो सोचियो आहे त ईअं छो पियो थिए, या इहो गंद काॾहूं ईंदो आहे ऐं इहो गंद गॾु थियण जूं सिहत लाइ कहिड़ियूं अलामतूं हूंदियूं आहिनि। इंसान जे जिस्म जा मुख़्तलिफ़ उज़वा हूंदा आहिनि ऐं हर उज़वे जी पंहिंजी पंहिंजी ज़िंदगी हूंदी आहे। जिस्म जे सभिनी उज़वनि जो कंट्रोल दिमाग़ वटि हूंदो आहे, जंहिं जे ज़रिए इहे चुरपुर वाध वेझ ऐं महसूस करण वारे एहसास वारा उज़वा बणिबा आहिनि। साॻी रीति दुन बि इंसान जे जिस्म जो अहिड़ो उज़वो आहे जंहिंजी ॿियनि उज़वनि खां अलॻि ज़िंदगी हुजे थी। न रुॻो एतिरो, पर दुन ॿियनि उज़वनि जे उबतड़ साह बि खणंदो आहे। दुन हिकु अहिड़ो उज़वो आहे जिते जिस्म जूं हज़ारें रॻूं गॾिजनि थियूं। दुन जे ज़रिए ई माउ जे पेट में मौजूदु ॿार खे खाधो मुंतक़िल थींदो आहे। इहो ई सबबु आहे जो माहिर बहितरीन सिहत जे लाइ उन में मुख़्तलिफ़ तेल विझण जो मशवरो ॾींदा आहिनि। जीअं त दुन साह खणंदो आहे, उन करे इहो पंहिंजे आस पास वारियुनि शयुनि खे पाण ॾांहुं छिके थो ऐं दुन खां अंदरि जॻहि न हुजण जे करे मथे हिसे वारे जिस्म जो ईंदड़ गंद ऐं मौजूदु कपड़नि वारी कप दुन में गॾु थी वञनि था। दुन में गंद किचिरो गॾु थियण का परेशानी जी ॻाल्हि नाहे, पर उन जूं सिहत लाइ तमामु सुठियूं अलामतूं आहिनि। जेकॾहिं कंहिंजे दुन में अहिड़ो गंद किचिरो गॾु थिए थो त हिन जो मतिलबु इहो थियो त उहो कुदरती तौर ते दुरुस्त नमूने साह खणे थो। न रुॻो एतिरो, पर इहा इन ॻाल्हि जी बि निशानदही आहे त तव्हां जे जिस्म में मौजूदु ॿिया अंदरियां उज़वा बि बहितर नमूने कमु कनि था। पर जेकॾहिं अव्हां जे दुन में गंद किचिरो गॾु नथो थिए, तव्हां उन में तिरनि जे तेल, ज़ैतून जे तेल ऐं एरंडीअ जे तेल समेत मुख़्तलिफ़ तेल विझी सघो था, जंहिं सां सिहत ते तमामु सुठा असर पवंदा आहिनि।